7 लाख की आबादी वाला शहर शहदादकोट जो इस वक्त वैसे तो बहुत से ख़तरनाक मसाइल का शिकार है, मगर मनशियात की वजह से पूरे सिंध बलूचिस्तान में बदनाम भी है। हेरोइन, भंग, चर्स वगैरह तो पहले से ही आम थे, मगर गुज़श्ता कुछ सालों से आइस का नशा आम होने के साथ बहुत ख़तरनाक और तगड़ा जानलेवा साबित हुआ है। मनशियात के अड्डों का पुलिस इंतज़ामिया को नज़र आने और पता होने के बावजूद उनसे लाताल्लुकी और दूरी बनाए रखना समझ से बाहर है। हिन वक्त असां वटि जेको अहम ऐं वॾे में वॾो मसइलो आहे उहो आहे आइस जो नशो वापराइण खां पोइ जेके नौजवान आहिनि उहे तमामु जेको आहे सो मुख़्तलिफ़ चोरियूं कनि था, पंहिंजा घर जा सामान खणनि था ऐं शहर मां चोरियूं कनि था। उन खां अलावा जेके असांजा फ़हिश जे आॾा आहिनि उन्हनि ते बि इहे मामला थियनि था। उन खां पोइ जेको नशे वारियूं शयूं आहिनि, हीअ जेके फुर वारदातियूं थियनि थियूं उहे बि सभु इन सां ई कन्वर्ट ॿधल आहिनि। ऐं असां पुलिस ते जेको आहे सो हिकिड़ो सवाल निशान आहे त पुलिस कॾहिं बि जेको आहे सो आइस जे नशे ते या असांजे हीरोइन या चर्स या जेके फ़हिश जा आॾा आहिनि, कॾहिं बि असां उन्हनि खे ॿधंदे या उन्हनि खे तंग कंदे न ॾिठो आहे, पर उहो शरीफ़ शहरियुनि खे ज़रूरु तंग कंदा आहिनि। सो असांजो IG खां ऐं आला अमलदारनि खां सुप्रीम कोर्ट खां इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा जेका सॼी सिंध में हिन वक़्तु आइस अहम मसइलो थी वई आहे, नौजवान वापराइनि था ऐं उहे ज़हनी मरीज़ थी विया आहिनि ऐं उनजो वॾो सबबु शहदादकोट में भी आहे त उन खे फौरी तौर ते कदम खणी ऐं उनखे बंदि करायो वञे। शहदादकोट इस टाइम जो है ना मनशियात और आइस की लपेट में है। नौजवान नस्ल तकरीबन 16 से लेकर 35 साल तक के जो लड़के हैं वो इस नशे में इतने आदी हो गए। जिस गली में देखोगे, जिस चौराहे पर देखोगे आप, वो अपने ऊपर कोई कपड़ा लेकर बैठे होंगे और उसको पी रहे होंगे आइस को और नशे को। हम आला एक तरह से अपील करते हैं कि ये जो आइस का नशा करते हैं ये अपने घरों का सामान, अपनी बहनों का जहेज भी बेच देते हैं। ऐसा नशे में ऐसी लानत है। हमारा आला इंतजामिया से अपील है कि खुदा इस आइस के नशे और मंशियात को जल्द से जल्द बंद किया जाए ताकि नौजवान नस्ल इससे बच सके। शहर के मसन मोहल्ला, बगोदर रोड मोहल्ला, रेलवे स्टेशन मोहल्ला, बाकराबाद मोहल्ला, हीराबाद मोहल्ला समेत तकरीबन पूरे शहर में मनशियात के अड्डे आम और सरेआम हैं। एक 10 साल बच्चे से लेकर 40 साल का बूढ़ा मनशियात का आदी बन चुका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश TV, शहदादकोट।